अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 मई अंगारो ऐं सुबुह जा 8:15 थिया आहिनि। व्लॉग जी इब्तिदा आहे। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। ॿाहिरि थोड़ी अंगण में वाख आहे, कुझु थोरो ख़ुशगवार थो लॻे माहौल, बाक़ी अंदरि गर्मी आहे इलाही। ऐं घणा ई कम सुबुह खां कया आहिनि। हवा इलाही थी हले, तंहिंजे करे पन बि इलाही था किरनि। सो मुंहिंजे प्लांट्स जो हाल अहवाल जेको आहे बिल्कुलु परफेक्ट आहे माशाअल्लाह। अल्लाह जे करम सां हे वीचारा हिते सड़ी विया उस में। हे ॾिसो तेज़ उस थी अचे त मां हिनखे बि पोइ ते करे छॾियो आहे, हिनखे बि पोइ ते करे छॾियो आहे, त उस हे न सहंदा आहिनि। बाक़ी हे उस जो ई प्लांट आहे, इन करे हिनखे कोई फ़र्क़ु नथो पए। ऐं पंहिंजे हुन ग्रीन शेड खे ॾाढो मिस थी कयां, पर हाणे ॿीहर केरु ॿधी, मुसीबत आहे इहा बि हिकिड़ी वॾी। छो त मां सोचियो त हीअ निम वॾी थींदी त हिननि ते पाछो पवंदो, पर पहिरियों वारी जेका निम हुई उहा घणी घर जे अंदरि हुई, तंहिंजे करे हिते शेड हूंदो, छांव हूंदी। हाणे हीअ हिनखे त मां ॼाणी वाणी पोइ ते कयो आहे रोड साइड ते, त इन जी छांव अंदरि नथी अचे। सो ॾिसूं था, या त इन्हनि जी जाइ बदिलाईंदमि ऐं हिकिड़ो हे बि जीअं त उस जो प्लांट आहे इनखे खणी हिते रखां ऐं हुननि खे खणी हेॾां रखां। सो ॾिठो वेंदो। बसि इहे नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, नंढा नंढा कम, नंढा नंढा चेंजिस जेके रोज़ानो हेॾां खां होॾे पियो सामान ऐं शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। अॼु जे लाइ कोई ख़ासि टारगेट, कोई टास्क मुंहिंजो न आहे मुक़ररु थियल। राति जो हिते आर पई हणां, हे हिकिड़ो पिंक गुल ठाहिणु शुरू कयो हुअमि ऐं 4 मां हे पूरा करे छॾिया पर्पल। 4 येलो थी विया, 4 पर्पल थी विया। त आस्ते आस्ते थींदा रहंदा। हिन में कमु तमामु घणो आहे जेको कुझु मां शुरू कयो आहे। सो राति जो जॾहिं टी वी ॾिसण महिल या वेठी हूंदी आहियां हिते, या सुबुह जो ज़हरा ईंदी आहे त कंहिं महिल मां थोरो थोरो करे हिनखे हणंदी आहियां। थांव इलाही सारा ख़ाली कयमि, भाॼियूं बसर कटियमि ऐं ॾहीअ जो प्यालो ख़ाली कयमि। छो त जीअं जीअं खाधो थोरो थींदो वेंदो आहे त असां थांव चेंज कंदा वेंदा आहियूं, बल्कि हर कोई ईअं ई कंदो हूंदो। ऐं हिते मां सवेर सवेर बोड़ चाढ़ियो आहे, छो त राति कुझु बोड़ न पचायो हो, कल्ह मंझंदि बि कोई बोड़ न पचायो हो, त ज़हरा खे ॾियण लाइ काई शइ न हुई। त मूं चयो भला सवेर सवेर इहे सेयल बसर पटाटा ठाहे छॾियां, छो त इहे ई जल्दी पचंदा ऐं पोइ मंझंदि जो बि असांखे इहो ई खाइण में कमु ईंदो। जेके मुंहिंजा हाल आहिनि, अॼुकल्ह मुंहिंजो लस्सी ॾहीअ ते वधीक गुज़ारो आहे। सो ॾिसजे, ज़हरा ॾे त बोड़ पचे थो। थोरी देरि मां रेस्ट कंदमि ऐं कुझु देरि खां पोइ अची मानी पचाईंदमि। 10 बजे गैस वेंदी आहे त मां आराम सां थोरो टाइम स्पेंड करे सघां थी पंहिंजो पाण सां। बोड़ बसि तयारु थी वियो आहे, त हाणे मां विझंदमि हुन में धाणा। ऐं पहिरीं बि मां इहो शेयर कयो आहे, धाणनि में असां ईअं टिशू पेपर विझी या कोई बि कागज़ विझी थो सघिजे रखंदा आहियूं त उहो ख़राबु न थियनि। जीअं न त उहो पाणी पाणी थी वेंदो आहे सॼो, गर्मीअ में घिम में जल्दी ख़राबु थी वेंदा आहिनि। सियारे में अञा बि हली वेंदो आहे कुझु टाइम, पर गर्मियुनि में बिल्कुलु बि न हलंदा आहिनि। सो ऐं मिर्च बि उन खां सवा, त जेके बि हिननि में पुराणियूं, जिन जूं पुराणियूं ऐं मेरियूं ॾांढियूं हुयूं उहे मां पटे छॾियूं आहिनि, ऐं जिन जूं साफ़ ऐं फ्रेश हुयूं उन्हनि खे छॾे ॾिनो। हालांकि सभु ॾांढियूं पटे छॾणु खपनि, त इन्हनि खे बि साफ़ु करे ऐं बॉक्स में विझी रखियो त मां इन्हनि में बि हिकिड़ो पेपर विझी रखियो आहे। ऐं हाणे मां बोड़ में धाणा विझंदमि, उनखां पोइ मानी पचाईंदमि इनशाअल्लाह। माशाअल्लाह हे आहे मज़ेदार बोड़, ॾाढो टेस्टी थींदो आहे। हिनजी रेसिपी बि अथव मुंहिंजे चैनल ते। खाधे जो इन करे मां वीडियोज़ न ठाहींदी आहियां, जो ऑलरेडी मां इलाही सारियूं ठाहे चुकी आहियां, त हाणे ज़ाहिरा बार बार त न ठाहींदमि। का नई डिश हूंदी आहे त पोइ मां सोचींदी आहियां त ठाहे वठां। सो हाणे हे साइड ते वेंदो, मानी पचंदी। ज़हरा वई हाणे सो हे गुल जेको स्टार्ट कयुमि उहो कंप्लीट कयुमि ऐं वरी ॿियो शुरू करे छॾियो अथमि। ऐं भाॼीअ वारे जो आवाज़ थो अचे त कुझु न कुझु वठिणो आहे मूंखे, त पहिरीं वठी वठां। भाॼीअ वारे खां बसि पटाटा वरितमि ऐं सावा धाणा ऐं हे गिदिरा, जेके गिदिरा बि न आहिनि, गरमा ऐं गिदिरा मिक्स आहिनि। हिन जो अलाए कहिड़ो नालो पियो ॿुधाए मूंखे रिक्शा वारो, चए सां कोई नालो हाणे मूंखे यादि नथो अचे, त तव्हां मां कंहिंखे बि यादि अचे त प्लीज़ मूंखे ॿुधाइजो त हे छा शइ आहे। हीअ आहे टेस्ट गिदरनि जहिड़ो, शिकिल गरमनि जहिड़ी, पर आहे अलाए छा। धाणा फ्रिज में रखंदमि, पटाटा बास्केट में विझंदमि। खीर वारो अची वियो, खीर देॻड़ी मिलाए फ्रिज में रखियो अथमि, चादरूं हे वेड़े रखियूं हुअमि, त इहे हाणे मथे कबट में रखंदमि। सो हिते अची वई आहियां। हे चादरूं अञा ताईं मां डिवाइड न कयूं, न ई मां हितां शयूं जेके आहिनि उहे वाइंड अप कयूं। सो इहे सभु शयूं बि अॼु हितां खणंदमि। हिननि चादरुनि खे बि जेके जंहिंजे हिसे में ॾियां थी उहे ॾेई उनखां पोइ पंहिंजी जान छॾाईंदमि।
माशाल्लाह सभु शयूं डिवाइड थी वियूं ऐं हे त ॾियण जो ई आहे, अञा अहिड़ा इलाही जमा थींदा पोइ मोकिलींदमि। ऐं मां हिन पंहिंजे सामान मां जेका मुंहिंजी शॉपिंग हिते खुलियल हुई कुझु शयूं खयूं आहिनि जेके हेठि मां पंहिंजे क्राफ्ट वारे कबट में हली सेट कंदमि इंशाअल्लाह। 12:15 थिया आहिनि, गैस अची वई आहे त मां हे अॼु जो खीर आहे ऐं हे बचियल खीर आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि जो, त हिननि सभिनी खे अलॻि अलॻि काढ़ियां थी। उहो त फ्रेश ई अलॻि ई रहंदो, हिननि ॿिन्ही खे पोइ हिकिड़ो करे छॾींदमि। थाम थोरा फैलाया आहिनि, थोरा अंदरि कया आहिनि। ऐं हिते मां छा थी कयां, हे मुंहिंजो फ्रीज़र आहे, डीप फ्रीज़र, जंहिंमें असां बर्फ़ खां सवाइ बाक़ी सॼो राशन रखंदा आहियूं। मसाला, दालियूं, बेसण, मैदो, अहिड़े क़िस्म जूं सभु शयूं। त हाणे 1-2 मसाला कढियमि त कुझु गड़बड़ मूंखे नज़र आई, यानी थेलियुनि में हुयो सामान ऐं बरनियूं ख़ाली पियूं थींदियूं वञनि, त उहो मां बरनियुनि में लाथो आहे। त हिन खे थोरो मां ऑर्गेनाइज़ कंदमि, तेसि ताईं खीर बि कढ़ी वेंदो, बोड़ मुंहिंजो पकियल आहे, त मूंखे कोई टेंशन न आहे। हीअ दाल हुई आख़िरी, त उहा हिन थालीअ में कढी अथमि, हिन खे साफ़ु करे भिॼाए छॾींदमि त जीअं इहा पची वञे। सो इहा बरनी ख़ाली थी आहे, ॾिसां थी हिन में वरी का दाल अगरि पई हूंदी त उहा लाहे छॾींदमि। सो दाल जो दाणो रहिजी वियो आहे। अच्छा, हे जीअं त फ्रीज़र में आहिनि त शयूं आलियूं थी चिंबड़ी थी पवनि। बहरहाल त मूंखे पंहिंजो हे डीप फ्रीज़र ऑर्गेनाइज़ करिणो आहे, त मां हुन में बिज़ी आहियां हिन महिल। तक़रीबन मां हे ख़ाली करे चुकी आहियां सॼो, ऐं मां हिनजो हे बटण बि बंदि कयो आहे। ज़ाहिर आहे एहतियात ज़रूरी आहे, जान जी हिफ़ाज़त पहिरियों। हे माशाल्लाह असांजो एतिरो सामान हिन में पियो हूंदो आहे, सभु दालियूं, सभु मसाला, ऐं हे धाणा मूंखे ॻोठ मां मिलंदा आहिनि इलाही सारा। त पोइ हिते जीअं त ख़बर आहे तव्हांखे कराचीअ में घिम आहे या को बि घिम वारो एरिया हूंदो न, उते रुॻो ज़्यान थींदो। त उन ज़्यान खां बचण जे लाइ, ऐं जॾहिं खां कोविड थियो तॾहिं खां असां हाणे बर्फ़ जो पाणी या तेज़ थधो न पीअंदा आहियूं। त पोइ फ्रीज़र में हाणे बसि इलाही सालनि खां, तक़रीबन 5 सालनि खां त मां इहे रखां थी सामान। पहिरियों थोरी थोरी शयूं हूंदियूं, कोविड खां पोइ मां सभु कुझु हिन में रखणु शुरू कयो, छो त पाणी न पिया भरियूं ऐं बर्फ़ न पिया भरियूं, त पोइ मां इन में इहे मसाला वग़ैरह रखणु शुरू कया। सो हाणे हिननि सॼनि खे मां ऑर्गेनाइज़ कंदमि। इलाही थेलियूं ख़ाली कयूं आहिनि, दालियूं, चणा, मसाला जेकी बि बरनियुनि में लाथा, ऐं कुझु हेॾा अञा कयां थी। दालचीनी जी जीअं हीअ बरनी ख़ाली थी वई आहे ऑलमोस्ट, त दालचीनी पई आहे। फोटा बि वॾा 2-3 बचा आहिनि, हेॾे हीअ पिया आहिनि फोटा। इहे सभु मूंखे हाणे हिन में सेट करणा आहिनि। 6:30 थिया आहिनि हिन महिल, ऐं अलाह बसि अॼु जो ॾींहुं एॾो त शदीद गरम हो, छा चई ॿुधायां। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, सभिनीनि जो साॻियो ई हाल आहे, पर मां पंहिंजी फीलिंग्स ई ॿुधायां। त याने मां बत्ती बि न पई ॿारियां कमरे में, मूंखे उहो बि लॻी पियो त ॼणो उस ई गर्मी पई थी। सो सॼी मंझंदि हीअं बसि पए गुज़ारियो आहे, ॼण त ईअं न जीअं जान बचाए माण्हू पाण खे लिकाए रखे। मंझंदि जो जीअं सुराण आई स्कूल खां, हुन जो दर खोलणु वियमि त अलाह जो ॿाहिरि तपिश ऐं बाहि हुई, ऐं अंदरि घरु थधो हो। सुबुह जो मां चवंदी आहियां न त सुबुह जो घरु अंदरि ओभर हूंदो आहे, ॼण गर्मी हूंदी आहे, ॿाहिरि थधिकार हूंदो आहे, पर मंझंदि में घरु अंदरि थधो हूंदो आहे, ऐं ॿाहिरि त अलाह पनाह ॾे, बसि माण्हू ईअं लिकी पए गर्मीअ खां। सो कोई कमु न पुॻो। उन खां पोइ मां मंझंदि जी मानीअ खां पोइ उअं ई मां बसि मां न हूंदी आहियां, अलाए छा हूंदी आहियां। सो कोई कमु मूंखां न पुॻो अॼु, पे वक़्तु गुज़ारियो आहे। ऐं निमाज़ खां पहिरियों, 3 पहिरीं जी निमाज़ खां पहिरियों वञी विझी आयमि, कपिड़ा चेंज कयमि। हिकिड़ो हे सिकी लधो अॻो इलाही पुराणो, इहो संभाले रखियो हुअमि, इहो न ॾिनो हुअमि, ॿिया सभु कढी छॾिया। त मुंहिंजो हे ॾुखे वक़्त में हुजणु खपे, त अॼु मूंखे कुझु वधीक ई ॾुखियो वक़्तु पियो लॻे। सो अल्हम्दुलिल्लाह, पोइ बि शुक्र आहे रब जो, पंहिंजे घरनि में ढकिया पिया आहियूं, पंहिंजी छिति हेठि आहियूं, पाणी अवेलेबल आहे, गर्मीअ खां बचण लाइ पखा आहिनि, सभु कुझु आहे। जेतिरो शुक्र अदा कजे ओतिरो घटि आहे। त अलाह सी असांखे कंहिं रोड, कंहिं फुटपाथ ते न उछलियो आहे। सो बाक़ी कम त एॾा आहिनि, कमनि जी लिस्ट ॾाढी वॾी आहे, अणखुट आहे। ज़िंदगी खुटी वेंदी, कमु कोन खुटंदो। ऐं मां त वरी उन्हनि माण्हुनि मां आहियां जो थोरी घणी फ़ुर्सत बि हुजे त उनखे मां फ़ुर्सत रहण ई न ॾियां। पर गर्मी एॾो त डाउन करे छॾियो आहे जो बसि कुझु न पियो पुॼे। सो अलाह से ख़ैरु करे। ऐं मौसम अहिड़ी आहे, पाणी इलाही पीजे, कोशिशि कजे हरूभरू ॿाहिरि न वञिजे कंहिं कम सां। त मुंहिंजा ॿार मूंखां पुछनि पिया, त मां चयो त बाबा तव्हां मूंखे ₹1,00,000 ॾेई बि चओ न संडे बाज़ारि वञ, त मां न वेंदमि, जान बचाइणु फ़र्ज़ु आहे पहिरियों। सो अलाह पनाह ॾे, शौक़ु पंहिंजी जाइ ते, ज़रूरतूं पंहिंजी जाइ ते, पर रिस्क न खणणो आहे। सो इहा हालति आहे। बाक़ी त हाणे जीअं मिसाल कोई अगरि मूंखे ओचितो कंहिंजो कमु अची वञे, कंहिंजी शादी आहे, कंहिंखे कुझु सामान खपे, पोइ त मां हली वेंदमि।
उहो रिस्क मां खणी सघां थी ॿियनि जी मदद जी ख़ातिर, पंहिंजे शौक़ जी ख़ातिर बाक़ी न। सो अलाह जा लख अहसान करम। ऐं ॿियो त खाधो पीतो जेको आहे न सफ़ा हल्को फुल्को खाइणु घुरिजे। त मंझंदि त ॾिठो त मां पटाटनि जी भाॼी पचाई, उहा ई खाधीसीं। राति जो कुझु पचाइण जो असांजो न खाइण जो मूड आहे न पचाइण जो मूड आहे। त कल्ह जेका खिचड़ी पचाई उहा काफ़ी सारी हुई, त अञा पई आहे, असां ॿिनि जो गुज़ारो थी वेंदो। ऐं हूअं बि मां घणो करे राति जो गर्मियुनि में त मां चवंदी आहियां खीर मानी खाई छॾियां, चांवर हुजनि त खीर चांवर त मोस्ट फेवरेट। ऐं सिंधी माण्हुनि में हूअं बि आम आहे खीर चांवर खाइणु। सो मानी जेका आहे असांजे लाइ घटि में घटि मसइलो न आहे। ॾिसो वॾो ख़ानदान हुजे, इलाही भाती हुजनि, पोइ त लाज़मी पचाइणी बि पए थी न। कॾहिं मुंहिंजो बि वॾो ख़ानदान हो, अलाह सभिनी खे वॾी हयाती ॾे, सभु टिड़ी पखड़ी विया हेॾे होॾे थी विया, त तॾहिं असां वटि बि गर्मी न हुजे खणी छा बि हुजे, खाधो प्रॉपर पचंदो हो। हाणे त असां वॼणियूं आहियूं त मर्ज़ी आहे जेको कयूं न कयूं, खाऊं न खाऊं, पचाइण जी मर्ज़ी हुजे न हुजे त कोई प्रॉब्लम न आहे। सो हिकु ॿ टारगेट हुया अॼु जा बि कमनि जा, पर वरी विच में मां इहो फ्रीज़र खे अरेंज कयो, ऑर्गेनाइज़ कयो सॼियुनि शयुनि खे, ख़ाली थेलियूं कयूं इलाही सारियूं, ऐं बर्ननि में ऐं जार्स में मसाला वग़ैरह दालियूं लाहे सभु थेलियूं उछलियमि, न त थेलियूं अलॻि पियूं आहिनि सामान सां भरियल, ऐं बर्नियूं अलॻि पियूं आहिनि त डबल जाइ थी विलारजे। सो बहरहाल ज़िंदगीअ खे सुहिणे नमूने गुज़ारण जे लाइ ज़रूरी आहे त इहे शयूं अक्सर इन्हनि खे सेटिंग कंदो रहिजे, ऑर्गेनाइज़ कंदो रहिजे शयुनि खे। जीअं ॾिठ त कबट चादरनि ऐं हंधनि वारो कबट ऑर्गेनाइज़ कयमि, इलाही कुझु कढियमि बि माशाल्लाह। त पंहिंजो पाण बि दिलि चवंदी आहे त हाणे इलाही अरसो थियो आहे शयूं यूज़ कयूं या एक्स्ट्रा थी वियूं आहिनि, ॿियूं वरितियूं आहिनि, त लिमिट में रखजनि शयूं पाण वटि, हाणे जेके एक्स्ट्रा आहियूं वञी कंहिं ॿिए जी ज़रूरत पूरी थींदी। सो बसि इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं अॼु बि जीअं इहो डीप फ्रीज़र ऑर्गेनाइज़ कयमि त उन मां बि इलाही कुझु निकिरी वियो, एक्सपायर त कुझु न हो शुक्र अलाह जो, पर जीअं उहो ई त थेलियूं अलॻि भरियूं पियूं आहिनि ऐं जार ख़ाली पिया आहिनि, त उन्हनि खे उन्हनि में लाथुमि त इलाही जाइ ठही वई। सो बसि कम हलंदा रहंदा, सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ज़रूरी आहे तरतीब सां हलिजे ऐं ऑर्गेनाइज़ कजे पंहिंजे घर खे, पंहिंजी शयुनि खे, हर शइ खे। सो इहा ई रोज़मर्रा जो कमु आहे। जीअं सुस्ती कबी आहे न त पोइ वेंदियूं आहिनि शयूं ख़राबु थींदियूं, ऐं वरी मूं जहिड़ियूं जेके मायूं हूंदियूं आहिनि, ॿियूं बि हूंदियूं यकीननि अहिड़ियूं, त अगरि असां कॾहिं सुस्ती बि कंदा आहियूं त वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ या कुझु ॾींहंनि खां पोइ एतिरो वराए कमु करे वठंदा आहियूं जो उहा सॼी अॻियूं पोइ कसर कढी हर शइ खे सेट करे ठीकु करे छॾींदा आहियूं। इहो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त थोरो वक़्त सां गॾु गॾु कुझु ॾींहं छॾे कबट त सिधा कजनि ज़रूरु, पोइ भली उहो थधो कबट हुजे या हंधनि जा कबट हुजनि या कपिड़नि जा कबट हुजनि, लाज़मी उन्हनि खे अरेंज करिणो थो पए, ऑर्गेनाइज़ करिणो थो पए। सो बहरहाल हाणे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदमि त बसि टाइम लॻंदो इन्हनि ते। सो मोकिलाईंदमि तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां। कमु करण जो बिल्कुलु मूड न आहे ऐं रेस्ट करण जो ई मूड आहे, ऐं इहो रेस्ट ई कयां पई हिन महिल बि। त मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां वरी नए व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं मोकिलाइणी आहे अलाह वाही।